अस्सलाम वालेकुम जी, मां है नजमा काविश। मां अॼु तव्हां सां कुझु ॻाल्हियूं शेयर करणु पई चाहियां। उहे त मूंखे को हक़ नाहे, राइट नाहे, पर हिकिड़ी औरत जी हैसियत सां, हिकिड़ी माउ जी हैसियत सां, हिकिड़ी भेण जी हैसियत सां, ऐं ईअं चवंजे त हिकिड़ी आर्टिस्ट जी हैसियत सां अॼु मूं सोचियो त अॼु अगरि मां न ॻाल्हायो त इहा नाइंसाफ़ी थी वेंदी। उहे तव्हां ॾिठो हूंदो त मां कंहिंजे पर्सनल मसइलनि में न ॻाल्हाईंदी आहियां, पर मूंखे सोचींदी आहियां त मूंखे ॻाल्हाइणु खपे। ऐं अलाह बि चयो आहे त कंहिंजे हक़ में ॻाल्हाइणु तव्हांजो राइट आहे, ठीकु आहे न। सो मां ॻाल्हाईंदमि रूबी अॼु उहो मुंहिंजो उन सां को रिश्तो त नाहे, पर इंसानियत जो जेको रिश्तो हूंदो आहे। सो कुझु अरसे खां शायदि उहा हुनजी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी आहे, पर छा थी करे, छा थी पाए, कहिड़ी वीडियोस ठाहे, हुन टॉपिक ते मां नथी ॻाल्हायां, ठीकु आहे न। ठीकु आहे, उहा आर्टिस्ट आहे ऐं माशाल्लाह सुठी आर्टिस्ट आहे। तव्हां सभु शायदि हुनखे एतिरो न सुञाणंदा हूंदो जेतिरो मां हुनखे